अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल किया था रोड़ी खां रिपोर्ट आतिफ शाह जी। आवाम खे सहूलत फराहम करण लाइ SSP सखर रोड़ी लेंस डाउन पुल ते ट्रैफिक पुलिस जा एहलकार मुक़रर करण ते सिविल सोसाइटी समाजी अगवान सोशल वर्कर ते इक़दामात खे सराहियो। अरसे खां सखर बेराज ट्रैफिक लाइ मुकम्मल तौर बंद आहे। उन जे करे रोड़ी लेंस डाउन ते पुल ट्रैफिक में इज़ाफ़ो थी वियो। उन जे करे कंदरा नाके खां लेंस डाउन पुल ताईं ट्रैफिक जाम थी वेंदी हुई। शहरनि खे सख़्त परेशानी रहंदी हुई। ख़ासि करे स्कूल जे टाइम ट्रैफिक जाम करे शागिर्दनि खे स्कूल ऐं घर पहुचण में देर थी वेंदी हुई ऐं झगड़ा बि मामूल बणियल हुआ। मरीज़नि खे अस्पताल ताईं पहुचाइण में एम्बुलेंस खे परेशानी रहंदी हुई। ट्रैफिक पुलिस जे ASI अली गोहर बुलो FM 88 न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त PC अब्दुल जब्बार कुरैशी PC महबूब अली चाचड़ अॼु ड्यूटी जा फ़राइज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि। SSP सखर सिंगार मलक खे जे हुकुम ते 4 बजे खां राति 11 वॻे ताईं मां पंहिंजे स्टाफ सां गॾु रोड़ी लेंस डाउन पुल ते ट्रैफिक खे बहितर अंदाज़ में हलाइण लाइ मौजूदु हूंदा आहियूं, जीअं को ग़लति तरीक़े सां क्रॉसिंग न करे ओवरलोड न वञी सघनि ऐं मोटरसाइकिल वारनि खे ग़लति ओवर क्रॉसिंग खां रोकींदा आहियूं, जंहिंसां ट्रैफिक जाम न थींदी आहे ऐं ट्रैफिक हलंदी रहे। ट्रैफिक खे बहितर हलाइण लाइ SSP सखर जूं ख़ासि हिदायतूं आहिनि। एडवोकेट गुलाम शबीर सुमरो, एडवोकेट मोहम्मद परवेज़ राजपूत, बख्तुल्ला मंगी ट्रैफिक जाम जे मसइले खे हल करण ते SSP सिंगार मलक जे उन्हनि इक़दामात खे सराहींदे उन मां उमेद ज़ाहिर कई त उहो ट्रैफिक जाम मसइले जो मुस्तक़बिल तौरु हल रहंदो।